बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। टेक्नोलॉजी जे मुताबिक थरपारकर में बरसात में कुछ कोने तेज मारू माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र आहे उहो माल ते या माल खां सवाइ कुझु बि कोन्हे। बरसातुनि खां कोन्हे तेज माण्हुनि जो बरसातुनि में बनियूं ॿारहं सभु कुझु वीरान जॻह हींअर सीज़न कोन्हे बरसातुनि जी सीज़न या माल तव्हां हिननि जो गुज़ारो कुझु कोन्हे। थरपारकर जा जेके माल आहिनि हिन जो हिन माल ते ई गुज़ारो आहे सभु कुझु। कखां घर आहिनि तव्हां पाण ॾिसी सघो था कुझु बि कोन्हे, न लाइट वग़ैरह न पाणी जो सिस्टम न सोलर सिस्टम न कुझु का शइ कोन्हे हिते पाकिस्तान में थरपारकर जी शहर में तव्हां पाण ॾिसी सघो था रुॻो रेगिस्तान आहे। का बि तव्हांखे अहिड़ी शइ नज़र न ईंदी जंहिंसां इंसान जो या जियापे वारी शइ जो कंहिंजो फ़ाइदो थी वठे। रेगिस्तान लॻो पियो आहे हिन वक़्तु थरपारकर बसि ही माल आहे छा खाई रहे कुझु बि कोन्हे अहिड़ी खाइण वारी शइ ॾिसी सघो था तव्हां पाण ई ॾिसो छा पिया खाइनि छा न। ही पाण ॾिसो तव्हां ही माल इहो हाल थी वियो आहे थरपारकर जो। बसि तेज पखियुनि में माल में बीमारी जाम पई हले। मोर पखी में जेको आहे बीमार थी वई आहे। मोर पखी आहिनि उन्हनि में बीमारी हले पई, तमामु हिकु ख़तरनाक बीमारी हले पई जेका तव्हां ॾिसी सघो था हिन वीडियो में। तव्हां पाण ॾिसी सघो था कुझु कोन्हे हीअं थरपारकर में। बसि चैनल तव्हांखे पसंदि अचे त सब्सक्राइब कजो, लाइक कजो ऐं असांजी सपोर्ट कजो दोस्तो। तव्हांजी सपोर्ट जा शुक्रगुज़ार थींदासीं। ओके, अल्लाह हाफ़िज़।